उन खां अलावा मूं दुनिया जे बादशाहनि खे ख़त लिखिया। मिसाल जी फ़लस्तीन वारी जंग थी, ईरान वारी, इराक वारी, जेके बि जंगूं थियनि थियूं या जिते बि किथे झड़पूं थियनि थियूं, जानी नुक़सानु थिए थो, इंसान ज़ात जो रतु वहे थो, त असांखे महसूसु थींदो आहे त इहो कंहिं ॿिए जो न, इहो असांजो रतु आहे। माना इहो असांजे कंहिं भाउ जो रतु आहे। माना छो त रब्बुल आलमीन आदम पैदा कयो, हिकिड़ो इंसानु पैदा कयो। जॾहिं रब हिकिड़ो इंसानु पैदा कयो, जॾहिं असां मिसाल फ़र्ज़ु कयो जेको हीअ बमबारी थी जेका हिन ते जापान ते नागासाकी हिरोशिमा ते जॾहिं बम किरायो हुयो, त आउं चवां थो जेको उहो जहाज़ हो जंहिंमें उहो पायलट वेठल हो, जेकॾहिं उनखे शाह साहब जे फ़िक्र जी ख़बर हुजे हा माना, त उहो जहाज़ जेको आहे रिटर्न थिया, वापसि थिया, उहो बम कोन ते किराया। माना छो त भिटाई साहब जे फ़लसफ़े खे जंहिं सम्झो न, त उहो बम न चाहींदो आहे। माना उहो मोहबत चाहींदो आहे, अमन चाहींदो आहे, इंसानियत चाहींदो आहे, ऐं हमदर्दी चाहींदो आहे, सुकून चाहींदो आहे। भिटाई साहब जो बैत इन जी अकासी करे थो। इन जो ख़ुलासो इहो आहे त कढी कान कमान मां मियां मार नमूं, कढी कान कमान मां मियां मार नमूं, मुंहुं में आहीं तूं मतां तुंहिंजो ई तोखे लॻे। तो असल में इहो आहे त असां इंसान सोचे थो बाबा हीअ कमु कंदे मूंखे हासिलात थींदी। माना पर इहो नुक़सानु पंहिंजो पाण लादो करे। माना वक़्ती तौर ते त हुनखे इंसान खे फ़ाइदो पहुचे थो, पर अलाह साईं फरमाए थो त बाबा ए बंदा तोखे ॿ रस्ता ॾिनल, हिकिड़ो नेकी जो ॿियो बदी जो, हाणे जहिड़ो तूं रस्तो इख़्तियार करे। तो इंसानु आऊं चवंदा त बाबा इंसानु आदम जेको आहे हिकिड़ो ई आहे, असां सभु हिकु आहियूं। माना असां इहे अलॻि अलॻि कोन आहियूं। माना हाणे जेकॾहिं सोचूं था त बाबा जेकॾहिं आऊं बि ॿियनि जंहिं मिसाल आऊं चवंदा बाबा अचो त गॾिजी ख़िदमत ख़ल्क़ करियूं। माना अचो त माण्हुनि जी मदद कयूं, माण्हुनि जी इस्लाह कयूं, माण्हुनि सां हमदर्दियूं कयूं। ज़रूरी न आहे त माना कंहिंखे का तव्हां भरी ॿधी ॾियो का शइ त भाई तुंहिंजी मदद आहे, न, ज़बान जी बि मदद आहे, कंहिंखे रस्तो पार कराए इहा मदद आहे, कंहिंखे रत जी बोतल ॾियो इहा मदद आहे। भले उहो अमेरिका में वेठो हुजे, लंडन, बर्तानिया, स्विट्ज़रलैंड, जापान, कैनेडा, थाईलैंड में वेठो हुजे, पर जे तव्हां हुन लाइ दुआ जा हथ खणंदो त इहा बि हुन लाइ माना हिकिड़ी उत्साह थींदो आहे, हुन लाइ ख़ुशी थींदी आहे। मुंहिंजे लाइ जेको आहे मुंहिंजे लाइ हुन दुआ घुरी आहे। माना त अहिड़े नमूने सां असां जो कमु आहे त माना इंसान ज़ात जे लाइ, ॿियनि जे लाइ कमु अचिजे, ॿियनि जे ॾुखनि में खे पंहिंजो ॾुखु सम्झे, ॿियनि जूं तकलीफ़ूं पंहिंजूं सम्झजनि। त अहिड़े नमूने सां असां जॾहिं नंढड़ो हुउसि त पोइ इहा बाबा साईं मूंखे अची झंडी हथ में ॾेई छॾी,